नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त टाउन कमेटी सूबो देरो जो जूनियर क्लार्क इमदाद अली पीरज़ादो मीडिया वारनि अॻियां एहतजाज कंदे चयो त मूंखे 16 महीना गुज़री चुका आहिनि पर मूं मिसकिन खे पंहिंजी पगार नथी ॾिनी वञे। चेयरमैन सूबो देरो रसूल बख्श सहतो ऐं टाउन ऑफिसर मूं पगार जा बिल भरण लाइ 25,000 रिश्वत वरिती, चेक बि कढराया पर इहे बि न ॾिना आहिनि जेके एंटी करप्शन सर्कल ऑफिस खैरपुर मूंखे भराए ॾिना आहिनि। हिन चयो त माहवार 52 लाख रुपया अचनि पिया। टाउन कमेटी सूबो देरो जे समूरे मुलाज़िमनि जी पगार 29 लाख आहे। अहिड़ी बैंक स्टेटमेंट मूं वटि मौजूद आहे। तरक़ियाती कम बि न कराया आहिनि। समूरा पैसा करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि। मूं पगार हासिल करण लाइ हाई कोर्ट सखर में पटिशन दाख़िल कराई। अदालत सगोरी 10 मार्च ते डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सखर, डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट खैरपुर, टाउन चेयरमैन सूबो देरो, टाउन ऑफिसर सूबो देरो खे तलब कयो। हिन चयो त मां हिकु सरकारी नंढड़ो मुलाज़िम आहियां। पगार न मिलण सबबि मुंहिंजे औलाद जी पढ़ाई मुतासिर पई थिए। खाधे जो सामान ऐं बीमार घर भातियुनि जो इलाज करण खां कासिर आहियां। मां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, मिनिस्टर बलदियाती ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीम खे अपील करियां थो त मूं ग़रीब खे पंहिंजी पगार ॾियारी वञे ऐं मूंखे फाका कशी खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।